नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खिप्रो मां ख़बर ॾींदा हलूं। खिप्रो टू उमरकोट रोड ठारायो। रोड एक्शन कमेटी खिप्रो जे सॾ ते हमीर फ़कीर मोड़ वटां सविन माण्हू रोड एक्शन कमेटी जे अॻवाननि ज़ुल्फ़कार मरी, अयाज़ इंगोरजो, मोहम्मद जुमान गज्जू, मीर हसन मरी जी अॻवानी में अची रैली कढी खिप्रो जे मेन चौक पहुती, जिते रैली में जिस्कम आरीसर जे मरकज़ी अॻवान अरबाब भील, आज़ाद कुंबर, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवाननि हलीम मंगरियो, मीर हसन मरी, जिस्कम बशीर खान पारां सरदार अकबर मरी, तरकी पसंद पार्टी पारां खुदा बख्श दर्स, सादिक दर्स, उस्मान कुंबर, फंक्शन लीग पारां मोहम्मद मलूक दर्स ऐं पीपी जे बागी अॻवान मीर हसन राजड़ जी अॻवानी केतिरे काफ़िला हिते रैली में शरीक थिया। हिते रैली मेन चौक खिप्रो ते पहुची जलसे जी शिकिल इख्तियार करे वई। रैली के खिताब कंदे उमरकोट खिप्रो रोड एक्शन कमेटी जे अॻवाननि मेन चौक खिप्रो ते रोड जी तमीर जी निकतल हिते रैली के मोहम्मद जुमान गज्जू, अरबाब भील, ज़ुल्फ़कार मरी, हुसैन बख्श मरी, वकील अयाज इंगोरजो, निहाल वधवाणी, अकबर मरी, काशिम मल्ला ऐं ॿियनि खिताब कंदे चयो त असां उमरकोट खिप्रो रोड जी तमीर जे लाइ मुसलसल एहतजाज पिया कयूं, लेकिन को बि चूंडियल नुमाइंदो हिते न आहे पहुतो। हिननि चयो त धारियुनि खे सिंध में आबाद करण जे लाइ हिननि खे पक्का रोड जायूं ॾिनियूं वञनि थियूं, पर पंहिंजे वोटरनि खे एहतजाज बावजूद रोड तमीर कराए नथो ॾिनो वञे। हिननि चयो त सियासी अॻवान ऐं चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ तहज़ियतूं करण जे लाइ पहुचनि था। गुज़श्ता कुछ महीनों से शुरू होने वाला ये छोटा एहतजाज, ये छोटी इल्तिजा रफ्ता रफ्ता धीरे धीरे आज एक रेवोल्यूशन, एक इनकलाब में तब्दील हो चुकी है। इससे बड़ा और क्या इनकलाब होगा कि हज़ारों लोग गांव देहातों, अपने अपने घरों, यूसी से, अपने तालकों से, अपने शहरों से, ये मज़दूर, ये उस्ताद, ये गरीब, ये मिस्कीन, ये रोज़ काम करके खाने वाले गरीब मिस्कीन आज अपना एक फंडामेंटल राइट, जो इनका बेसिक राइट है, हेल्थ, एजुकेशन एंड इंफ्रास्ट्रक्चर, उसके लिए हम आवाज़ है। चले हेल्थ और एजुकेशन ना दें, खुदारा रोड दे दें, खुदारा रोड दे दें, ताकि हेल्थ के या एजुकेशन के जो इशू हैं वो इन रोडों से गुजर के वो खुद ही हासिलात अपने पूरे कर लेंगे। आज अगर इस बड़े इतने तारीखी एहतजाज के बाद भी रोड ना मिला, तो जैसे पूरे सांगड़ के रोड कोर्ट्स के थ्रू, ये सारे पूरे सांगड़ के जो रोड हैं, ये सिर्फ कोर्ट्स की मरून मिन्नत और ऑयल कंपनीज की मेहरबानियों की वजह से बने हैं। ये आवाम को पता होना चाहिए। सिर्फ खिप्रो टू उमरकोट रोड की बात नहीं है, पूरा ज़िला उमरकोट तबाह बर्बाद है। उमरकोट से सूफी जाएं, उमरकोट से ढोरोनाव जाएं, उमरकोट से आप शादीपली जाएं, पूरा उमरकोट ज़िला तबाह बर्बाद है। ये नौजवानों, उस्तादों, शागिर्दों, मज़दूरों की शुरू की जाने वाली तारीखी रैली, एक इनकलाबी रैली, ये मैसेज देती है खिप्रो से उमरकोट के लोगों को, खुदारा आपके लिए यहाँ हम आवाज़ होके खड़े हैं। आप भी बाहर निकलें और अपना फंडामेंटल राइट, हेल्थ, एजुकेशन और इंफ्रास्ट्रक्चर लेके रहें, लेकिन कानूनी तरीके से जो आपके राइट्स हैं वो आपको मिलेंगे। आपको आपके जो फंडामेंटल राइट्स हैं उनको हासिल करने के जो कानूनी, जो आईनी रास्ते हैं वो पता होने चाहिए। मैं अपील करता हूँ समाज के जो हमारे बाशऊर लोग हैं, कि जो लोग यहाँ मौजूद हैं, उनको सोशल मीडिया के थ्रू, उनको मीडिया के थ्रू आप गाइड करें, बताएं कि आपके रोड, आपके जो राइट्स हैं वो आपको कैसे मिलेंगे। इंशाल्लाह वो वक्त दूर नहीं कि ये शुरू होने वाला इनकलाब एक तारीख़ रकम करेगा। 23 साल थिया आहिनि, उन खां पोइ रोड जेको ज़ुबून आली जो शिकार थी वियो आहे ऐं हुकूमत छाण लाइ तयारु आहे ई कोन। ऐं अवामी नुमाइंदा जेके असांजे वोट ॾे असेंबली तक पहुचायो, उहे असांखे हथ ई कोन था अचनि, उहो ख़बर कोन्हे अलाए केॾां था वञनि। जॾहिं बरसाति पए थी, जॾहिं ॿुॾूं था, त हू सिर्फ़ु राशन जा कटा ऐं टेंट खणी असां वटि पहुचनि था। असां ॾिठो आहे 11वीं बसी ॿुॾियासीं, हिननि वटि इहा ई मनसूबाबंदी हुई, जे 21वीं ॿुॾा आहियूं त बि हिननि वटि इहा साॻी मनसूबाबंदी आहे। असीं
पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे इहो इल्तिजा था करियूं, घुर था करियूं त सुजाग थियो महिरबानी करे असांखे ही टुटल ही खूनी रोड असांखे ठहिराए ॾिनो वञे। उमरको रोड आहे 80 किलोमीटर जेको 25-30 सालनि खां नथो ठहे, उन लाइ असां पुरमन एहतिजाज कयो आहे। पई छहों एहतिजाज आहे ऐं अगरि ही रोड न ठाहींदा त असां हाणे हिननि जी रस्ता रोकंदासीं, असां कोर्टनि में वेंदासीं ऐं रोड ठाराए पोइ असां माइट कंदासीं। हज़ारे माण्हू गॾु थिया आहिनि, रोड लाइ गॾु थिया आहिनि, जेको उन्हनि जो बुनियादी हक़ आहे जेको हुकुमराननि खे असांखे ॾियणु खपे, पर अलाए छो असांखे रोड नथा ठाहे ॾियनि। उहो कानून जी भंजकड़ी कनि था, उनजे लाइ असां एहतिजाज कयूं पिया रोड जे लाइ। खिपरे जा रवासी टोटल इलाइक़े जा माण्हू हिकु पुरमन एहतिजाज जी रैली आहे। इन रैली जो मुतालबो आहे असांखे उमरकोट खां खिपरे ताईं रोड ठाराए ॾियो। ही पिनी कोन था वठनि जो हक़ आहे बुनियादी तौरु, ऐं ॾियणु खपे रोड। एसी थी हुकुमराननि जे कननि में जूं ई कोन थी चुरे, इनखे खपे त इनखे रोड ठाराए ॾियणु खपे। हे पुरमन एहतिजाज माण्हू कनि पिया, उन्हनि ते का परवाह ई कोन्हे। असांजी जीअं बजट आहे, असांजे ज़िले में किरोड़नि रुपया पिया आहिनि, जिते तेल निकिरे थो असांजा पंहिंजा पैसा आहिनि, टैक्स जा आहिनि, उहे असांखे छो नथा ॾियनि? उहो असांजो हक़ आहे। हक़ घुरूं था तॾहिं बि कनि चलो असां बेवतन आहियूं, हीअ असांजो वतन आहे। इन वतन ख़ातिर असां हक़ छिनी वठंदासीं। असांखे मिनतूं कोन था कयूं उन्हनि खे, छो असांजो हक़ आहे, असीं टैक्स ॾियूं था। उनजे लाइ ऐं हुकुमराननि खे DC साहिब खे अपील थो कयां, फौरी तौर ते उमरकोट टू खिपरो रोड ठाराए ॾिनो वञे, जीअं त माण्हुनि जूं ज़िंदगियूं बची सघनि, एक्सीडेंट खां बची सघूं। जीअं खिपरो टू उमरकोट रोड जे 6 एहतिजाज तौर खिपरो जे शहर में दाख़िल थिया आहियूं। असांजो मक़सदु इहो ई आहे त खिपरो टू उमरकोट रोड ठाराए वञे ऐं इंसान जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। हीअ जेका असांजे ज़िले सांगड़ में गैस आहे, तेल बि आहे, लूणु आहे, उन्हनि जी रियालिटी तहत ॿियनि तहलकनि में रोड ठही रहिया आहिनि। असां खिपरे वासियुनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो असांजो खिपरे खां उमरकोट रोड नथो ठाराए वञे। असांजे चूंडियल नुमाइंदनि खे अपील था कयूं त असांजे वोट जो क़दुरु कयो वञे ऐं जो रोड जेको आहे सो जल्द में जल्द ठारायो वञे। हीअ असांजे हर नंढे वॾे ग़रीब तोड़े अमीर जी जेका आहे सा इहा ई अपील आहे। ऐं तव्हां जेके ऐवाननि में जेके वेठा आहियो, इहे जेके बाट करे न वियो, असांजे ग़रीबनि जी जेका अपील जो दाद फरियाद कयो ऐं खिपरो टू उमरकोट रोड असांखे जल्द जल्द ठाराए छॾियो। दादा हीअ जेको अॼु जो असांजो एहतिजाज आहे, पुरमन एहतिजाज आहे, हीअ असांजो जाइज़ मुतालबो आहे। तालके खिपरो ऐं ज़िलो उमरकोट जे विच में जेको हेॾो वॾो आबादी आहे, उन आबादी में तमामु माण्हू इन रोड जे करे परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन खे असां वस वारनि खे चऊं था त हिन रोड खे ठाराए, जीअं हिते जे माण्हू आहिनि, ग़रीब आहिनि, मिसकिन आहिनि, या केर बि आहिनि, हिते अच वञ उनजी सहूलियत सही थी वञे। असांजो पुरमन एहतिजाज आहे त असांखे खिपरो खां उमरकोट रोड ठाराए ॾियो। तव्हां खिपरो जा MNA ऐं उमरकोट जा MNA पंहिंजी वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि में अचो था, हितां मटियो था, पर तव्हां असांखां पुछो, असीं तव्हांखे ॿुधायूं असांजा रोज़ हिते शहीद थियनि था ऐं हिन रोड तां असीं आम माण्हू धिका खाऊं था, बसुनि में, वैनुनि में, गाॾियुनि में। त असांजो तव्हां खां हिकु ई मुतालबो आहे, असांखे खिपरो खां उमरकोट रोड ठाराए ॾियो, महिरबानी। कई माण्हू जेके एहतिजाज पिया कनि, हिकिड़ो सिंपल मिसाल मुतालबो खणी निकिता आहिनि त खिपरो टू उमरकोट रोड ठाराए ॾियो। 80 किलोमीटर जो ही रोड जेको गुज़िरियल 25 सालनि खां न ठही सघियो आहे। हितां जी लखे आबादी जेका इन रोड ते सफ़र करे थी ऐं उन्हनि माण्हुनि लाइ इंतिहाई मुश्किल वारा हालात आहिनि। रोज़ानो दर्जन जा हादसा थियनि पिया। रोड कंहिं तरह सां पब्लिक ट्रांसपोर्ट जे लाइक़ ई न आहे। पब्लिक त छा, प्राइवेट ट्रांसपोर्ट जो कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो आहे। असां हुकुमराननि खे अपील था कयूं त महिरबानी करे हिननि हज़ारे माण्हुनि जे आवाज़ खे ॿुधो। ईअं न थिए जो सुबुह जो ई हज़ारे माण्हू, लखे माण्हू बणिजी निकिरनि। उन खां अॻु में तव्हां बि अखियूं पटो, हिननि माण्हुनि खे पंहिंजा ई जाइज़ हक़ ॾियो। हीअ रोड ठारायो, तव्हांजूं सीटूं पकियूं थींदियूं, तव्हांजे लाइ इलेक्शन में वर्क करणु आसानु थींदो। जॾहिं हीअ रोड ठहंदा त तव्हां माण्हू मुतमइन थींदा। हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे, माण्हू खणी आया आहिनि। असां उमेद था कयूं त असांजी MNA साहिबा, असांजो MPA साहिब असेंबली में वेही हिन मामले ते ॻाल्हाईंदा। ऐं इहो एॾो वॾो मसइलो न आहे, बजटूं के अरबे खरबनि जूं न आहिनि। ही करोड़नि जी बजट आहे, हिन सां रोड ठही सघंदा जेकॾहिं नियती सां कमु करिणो हुजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।